साईं मुफ्ती मसूद साहिब, आउं पुछणु चाहींदुसि त ज़बान जो अख़लाक कीअं अमली तौर ते नज़र अचे थो ऐं ज़बान जो अख़लाक आहे छा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो उन्वान भी तमामु इंतिहाई अहम आहे, अख़लाक, हुस्न अख़लाक। अॼु असांजे मुआशिरे जो जेको बिगाड़ आहे, जेकी रिश्तनि जो भरम न रहियो आहे, जेकी दिलनि जे अंदरि नफ़रत घर करे वेठी आहे, माउ धीअ खां, पुट पीउ खां, ॿिया त परे जा रिश्ता, माना इहे वेझा वेझा भाउ भेण जो रिश्तो, इहे वेझा वेझा रिश्ता बि जाननि जा दुश्मन बणिजी चुका आहिनि। उन्हनि जी असल वजह बि इहा आहे जो उन्हनि जे अंदरि अख़लाक़ियात मौजूद कोन्हे का। अख़लाक मां मुराद छा आहे? हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेकी ज़बान सां त सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, ज़बान सां त बहितरीन रवैये सां पेश ईंदा आहिनि, पर उन्हनि जो जेको अमली किरदारु हूंदो आहे उहो बुरनि अख़लाकनि वारो हूंदो आहे। ज़बान सां निकिरंदड़ लफ़्ज़नि जो चुनाव त उन्हनि जो भलो हूंदो आहे, पर उन्हनि जो जेको हलण वारो किरदारु हूंदो आहे उहो किरदारु बदनीयत वारो हूंदो आहे। तो अख़लाक जेको आहे, उन अख़लाक खे ॿियूं जेके इबादतूं आहिनि, मिसाल तौर ते इंसान जेको मौजूदु आहे मुस्लमान, उन जो जेको रोज़ो आहे, निमाज़ आहे, ज़कात आहे, इहो हिकु हिसो आहे। हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त इबादतुनि जो हिकिड़ो हिसो आहे, बाक़ी जेकी 9 हिसा आहिनि उन्हनि जो ताल्लुक़ हुस्न अख़लाक सां आहे। अगरि को माण्हू सची ॻाल्हि ॻाल्हाए थो, उहो सुठो अख़लाक आहे। अगरि को माण्हू कूड़ ॻाल्हाए थो, बुरो अख़लाक आहे। अगरि कोई माण्हू कंहिंखे नसीहत करे थो, सुठो अख़लाक आहे। अगरि माण्हू कंहिंजी गीबत गिला करे थो, बुरो अख़लाक आहे। अहिड़े तरीक़े सां ज़िंदगी जे हर पहलू खे वठो त हिकिड़ा उहे किरदार आहिनि जेके सुठा अख़लाक आहिनि, हिकिड़ा उहे किरदार आहिनि जेके बद अख़लाक आहिनि। सुठा किरदार इंसान खे सुठो इंसान बणाइनि था, बद किरदार इंसान खे बुरो इंसान बणाइनि था। ऐं अल्लाह तबारक व तआला जीअं पंहिंजा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलिया, उहे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व तआला जा मोकिलियल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उम्मतुनि खे, रब जे बाननि खे सुठा अख़लाक सेखारण आया, उन्हनि जी तालीम ॾियण आया। ऐं नबी पाक साहिब लोलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुठनि अख़लाकनि जी तकमील लाइ मोकिलियो वियो आहे।